नाज़रीन आऊं आहियां कमांडो पंवर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई रुमाल है असांजे मथां कंप्लेनूं थो करें। ॻोठ दड़ी जाखिरीअ में पीरसन रिटायर्ड फौजीअ मथां शर्मनाक ऐं इंसानियत जा लीका लताड़ींदड़ तशद्दुद। हाँ नाज़रीन अव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं त कुझु ॾींहं पहिरियां गड़ियासीन वेझो ॻोठ दड़ी जाखिरीअ में इंसानियत जा लीका लताड़ींदड़ वाक़ियो पेश थियो आहे। वाक़िए जी सोशल मीडिया ते वीडियो पिणु वायरल थी वई आहे। मिलियल ॼाण मूजिबि हफ़्तो पहिरियां रिटायर्ड फौजी नाथख़्वान आफ़ताब अहमद काके पोटरो ॻोठ जे क़ब्रिस्तान ते कब्ज़ा कंदड़ गिरोह ख़िलाफ़ DC ऑफिस शिकारपुर में कंप्लेन जमा कराई हुई। ॾिनल दरख़्वास्त ते DC काशिफ़ नबी खोड़ो नोटिस वठंदे SDM गड़ियासीन खे इंक्वायरी ऑफिसर मुक़ररु कयो हुयो ऐं मज़कूरा मसइले जी तहक़ीक़ात लाइ SDM गड़ियासीन ॻोठ दड़ी जाखिरीअ टीम रवानी करे इंक्वायरी कराई। जीअं ई इंक्वायरी टीम वापसि रवानी थी त पुठियां उन ई वक़्तु ॻोठ जे काकेपोटरा बिरादरीअ सां तालुक़ु रखंदड़ अब्दुल गनी काके पोटरो, अब्दुल समी काके पोटरो ऐं ॿियनि शरपसंद टोले गॾिजी कंप्लेन कंदड़ आफ़ताब काके पोटरो मथां लतनि मुकनि ऐं ठौंशनि जो वसकारो लाहींदे इंसानियत जा लीका लताड़ींदड़ शर्मनाक तशद्दुद कयो। नाज़रीन मिलियल ज़रियनि खां मालूमात मुताबिक़ त मज़कूरा वाक़िए जो गाइजा थाणे ते केस पिणु दाख़िल थियल आहे ऐं उन केस में अब्दुल गनी काके पोटरो समेत 2 ॼणा गिरफ़्तार थियल आहिनि। नाज़रीन मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।